अम्मा अरे ना मानी तैयार आ खणी अम्मा भूख लगे वहां खाएंगे। जी जी मानी तैयार आ बस मां खणी थी अचां। अच्छा बाबा तव्हां मानी खाओ तो मां पानी भरे अचां। हां बाबा खणी अचां। सारे कमदर नींदे सा बोरन के बारो तू जो करो कम भगल माधानी जा पुत्र ए बोरियो तुझे पी जूर जा मुझे पी जुनान कल भी भोतार जो जोरे साड़ी भोतार मुच्छु बाल पूरे पटकी आने वहा तो ठई तो चंगो चंगो हाथ मिला न तो मिलाए यार खालद शहीद सफा प्यारी हुई दिसण साईं दिल में घर करे वही कलंदर खुश करे यार आचर शे त प्यारी आ काडे विंदी तो मां भी दीद न पी कढे दिसी तोखे खिले पे यार खालद सियाणन जो चवणा त छोकरी खिली माना त फाथी हाणे निंड उन खे बि कान ईंदी कलंदर खुश करेसि इन खुशीअ में हली मिठाई खारा त पोइ हल खालद त तोखे मिठाई खारायां कलंदर खुश करई अच पानी प्यारो ॾाढो उञाला खुदा ख़ैर करी पर मूं वटि त को थां ई कोन्हे को तव्हांखे पाणी छा में पीआरियां बुक दी खणी आ रहियो ॾाढो उञाला खुदा ख़ैर करी
छा विंदड़ पानी त ख़त्म थी वियो पोइ तव्हां चओ त ॿियो भरे अचां बस गंज थी वियो ख़ुदा ख़ैर करे। ठीकु आहे त पोइ हाणे मूंखे इजाज़त ॾियो हाणे मां हलां थी। तव्हां भला पंहिंजो नालो त ॿुधाईं। छो तव्हां पहिरियां पंहिंजो नालो ॿुधायो तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो जब्बार आहे। हाणे तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो। रेहाना। ठीकु आहे पोइ हाणे मूंखे इजाज़त ॾियो मां हाणे हलां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बैठा हो जो गुलाम सभा तू ही वञ ए मिठाई वठी आ। इतने मानी बने तेरे पापा पापा अचो मानी खाओ। आप पुत्र रचा मां
पहिरीं मुलाक़ात में तूं मुंहिंजी दिलि चोराए वई। तो त मूंखे सफ़ा कुर्ब जो कैदी बणाए छॾियो आहे। कलंदर ख़ुशि करे। आचार्य तो बि मूंखे सफ़ा चरियो बणाए छॾियो आहे। हाणे त तोखां सवा न को घर थो वणे ऐं न को दर थो वणे। नसीबा हाणे तोसां मथो मथे ते यारी आहे। कलंदर ख़ुशि करे। आचार्य मां बि तोसां प्यार कयां थी ऐं तूं बि मूंसां प्यार करीं थो। हाणे इन प्यार जो मान तोखे ई रखिणो आहे। मूंखे कॾहिं बि धोखो न ॾिजांइ। नसीबा दिलि जी छांव में फ़क़ति हिकु माण्हू वेहंदो आहे ऐं वण जी छांव में त अलाए केतिरा वेहंदा आहिनि। जेकॾहिं मूं तोखां दिलि वरिती आहे त उन जे बदिले में तोखे मूं पंहिंजी दिलि बि ॾिनी आहे। जेसिताईं मुंहिंजी सीसीअ में साहु आहे तेसिताईं मां तोसां कॾहिं बि बेवफ़ाई करे नथो सघां। कलंदर ख़ुशि करे। आचार्य पोइ बि मूं ग़रीब जी पारत कई। नसीबा तूं फिक्र न कर। मां तुंहिंजो आहियां ऐं तुंहिंजो ई रहंदुसि ॾींहं क़यामत ताईं। कलंदर ख़ुशि करे। आचार्य अॼु त तो मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾी। अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां। नसीबा तुंहिंजी ख़ुशीअ में मुंहिंजी ख़ुशी आहे। तूं ख़ुशि हूंदीअ त मां बि ख़ुशि रहंदुसि। तूं सदाईं खिलंदी वठ त आचार्य जी दिलि ठरंदी रहे। कलंदर ख़ुशि करे। चङो माशाअल्लाह। नसीबा नसीबा बकरी जी मालिकी कर ॿियनि जो फसल फैलाए वञनि। हा चाचा मां अचां थी। कंहिंजे बि फसल में न वेंदियूं। पीर जी दरगाह ते बीठी कूड़ न ॻाल्हाइजां। तूं इहो ॿुधाए त तुंहिंजो नालो छा आहे? छो को कमु अथई छा? न न अहिड़ो बि को कमु कोन्हे। बसि ईअं ई पियो पुछां। कलंदर ख़ुशि करे। तूं चवीं थो त भला ॿुधायां थी। मुंहिंजो नालो नसीबा आहे जेका तुंहिंजा ई ख्वाब ॾिसंदी आहे। तो जहिड़ी नसीबा त नसीबनि वारनि खे मिलंदी आहे। इन जो मतिलबु त मुंहिंजा भाग भला आहिनि जो तूं मूंखे मिली। कलंदर ख़ुशि करे। तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो आचर आहे। आचर तूं अच त अॼु ॿई गॾिजी पीर ते दुआ घुरूं त जीअं अॼु मिलिया आहियूं वरी कॾहिं बि जुदा न थियूं। त पोइ हल नसीबा मुर्शिद जी मज़ार ते हली गॾिजी कसम खाऊं त जीअं दुनिया जी का बि ताक़त असांखे जुदा न करे सघे। अच।
जोगी न कंहिंजा मिट हाय हाय सुणी तुंहिंजे हिन खिलण ते मूंखे सफ़ा मारे छॾियो आहे। इसमनतास मुंहिंजो रस्तो छॾ। सुणी मां तुंहिंजो रस्तो न छॾींदुमि। छा कंदी? न छॾींदी त मां बाबा खे सॾु थी कयां। बाबा बाबा दादा माता न में थी जाओ छड़े दे। जोगी न कंहिंजा मिट अड़े पोड़ा मां न छॾींदुसि रिहाना जो अघु। छा कंदे? अड़े कासू वठीस। मां चवां थो रिहाना मां त कढ। जोगी न कंहिंजा मिट जबार मुंहिंजे रस्ते खां हटी वञ। ॿुधार पोइ हथ मिलाए। सुठो नाहे कयो। तोखे ॾिसी रहंदुसि। ॿुधाए थो छॾियां। हथ मिला। छा थियो कमदार? बाबन
बाबन हथ मिला त ॿुधाए हाणे बकु खणी कमदार छा थियो बाबन छा ॿुधाए त तुंहिंजो पुटु मुमताज जब्बार हथां मोचड़ा खाई आयो आहे चङो हथ मिला जबार जी मजाल पुट ममताज सां विड़ियो आहे छाजे लाइ विड़ियो आहे जोगी न कंहिंजा मिट बाबा साईं मां रिहान सां मज़ाक पे कई पर रिहाना ताहूं करे खबर खे बि घुरायो ऐं जब्बार अची मूंसां विड़ी वियो आहे इन जबार खे मां ॾिसी रहंदो हथ मिला हा नसीबा वाकई अॼु दीदार थी वियो सोणी जो ऐं दिलि खोले दीदार कयो मां जबार तूं त ख़ुशनसीब आहीं बाक़ी असां त आचर जे मिलण लाइ सिकूं पिया मन को मौला मिलाए छॾे नसीब अलाह कंदो ईअं ई थींदो तोखे बि तुंहिंजो महू मिली वेंदो जंहिंजो तोखे इंतज़ारु आहे जबार मां बि इंतज़ार करे करे हाणे त थकिजी पई आहियां ख़बर नाहे त उहो ॾींहुं अलाए कॾहिं ईंदो जॾहिं मां बि तो वांगुरु हमेशह हमेशह लाइ आचर सां मिलंदसि नसीबा मौला वटि देर आहे अंधेर न आहे अल्लाह सां हिकु ॾींहुं तुंहिंजी बि ज़रूरु ॿुधंदो मूं वांगुरु ख़ुदा ख़ैर करे जबार अलाह करे त ईअं ई थिए जीअं तूं चईं थो पोइ मां तुंहिंजो वात ज़रूरु मिठो कराईंदसि न नसीबा न मूंखे तुंहिंजो कुझु बि न खपे तोखे तुंहिंजो मौला महू मिलाए ऐं तोखे ॾिसी मां ॾाढो ख़ुशि थींदुसि ख़ुदा ख़ैर करे दिल टुट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आऊं खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका त फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अल मदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 ऐं एड्रेस कहिड़ी आहे रेस मोहम्मद बशीर जमाली घिटी रेशम घिटीअ खां जेका औरत ईंदा उन त रेश मोहम्मद बशीर जमाली घिटी वाह 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 माना वाह वाह हैंड वॉश 120 रुपया हार्पिक 140 रुपया ऐं सूप 80 रुपया किलो वाह वाह मन किलो जे हिसाब सां थो मिले अड़े पोइ पहिरियां किथे मार पोइ सिपाही सुमर खुशी करे सही वञ जल्दी कर इहे सभु किलो किलो वठी आ किलो किलो अलमदीना केमिकल शॉप मोहम्मद बशीर घिटी रेशम घिटी आहे न उन खां थोरो औरत ईंदो न त हितां मोहम्मद बशीर घिटी अथव हिते अलमदीना केमिकल शॉप जिते माना तव्हांखे हैंड वॉश ऐं फर्श धोअण जो जेको आहे उहा शइ मिलंदी ऐं सर्फ मिलंदो सस्तो ऐं ॿियो छा आहे ॿुधा हा ॿियो हथनि धोअण जो जेके बि शयूं तव्हांखे घुरबलनि न घर में उहे सभु तव्हांखे सस्तियूं ऐं खुलियल मिलंदियूं ऐं क्वालिटी बि भली अॼु ई वञो खोल खोल हिते सूबेदार साहब आचर जो को बिलो कयो मूसा खान घबराए न मां आचर जो बंदोबस्तु करे छॾियो आहे सूबेदार इनायत पोइ मां पक सम्झां घबराए न मां हुनखे जल्दी गिरफ़्तार कंदुसि चङो सूबेदार ठीकु आहे
मां हाणे हलां पोइ जी पार दस आचर मसी मुंह कयो थी एतिरा ॾींहं काथे वञ तो ये सूर ही न पुछ नसीबा कमीने मूंसे मुझे दोस्त के मारा है उन जो इल्जाम मुते लग रहा है ऐं पुलिस रात ॾींहं मूंखे कुत्ते वांगुरु ॻोल्हींदी थी वठे अल्लाह मूसा खान जी पाड़ पटींदो जंहिं तो ते कूड़ा इल्जाम हणाए तोखे फरार कराए छॾियो आहे पंहिंजो ख्यालु रखजांइ तोखां सवाइ मुंहिंजो केर बि नाहे तूं घबराए न नसीबा मूंखे कुझु बि कोन थींदो चोरीअ छपी मां तोसां मिलण ज़रूर ईंदुसि नसीबा चङो हाणे मां हलां थो कलंदर ख़ुशि करे आचर पंहिंजो ख्यालु रखजांइ तूं घबराए न नसीबा मूंखे कुझु कोन थींदो आचर हाणे अल्लाह वाई अथई अल्लाह कंदो त तूं ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे चङो अल्लाह हाफ़िज़ वडेरा मूसा खान जुल्म थी वियो हथ मिला हमदार कासो वरी छा थियो ॿुधाए न छा थियो वरी वडेरा छा वरी छा न थियो आचर धाड़ेल तुंहिंजनि माण्हुनि खां फुर करे वियो कंहिंजा सोना लाकेट कंहिंजा हज़ारे रुपया हथ मिलायो जोगी न कंहिंजा मिट बड़े कमदार कासो आचर धाड़ेल असांजी एॾी बेइज़ती करे वियो ऐं तूं त चवीं त हथ मिलाए ओए भतार हथ मिलाए असांखे का ॻाल्हि नथी वणे तोखे हथ मिलाइणे लॻी आहे भतार पोइ हथ मिला कुनल ॾिठी आचर जो कमाल ये रोड ब्लॉक करे ॾिनो मैं कलंदर ख़ुशि करे आचर इन रोड ब्लॉक थींदा आॾो बि त तव्हां जहिड़ी हस्ती आहे हस्ती पता न मञी पुनल आचर हमेशा वॾो धाड़ो हणंदो आहे वॾो तने थुले ॾोह ते पंहिंजी अखी कान्हे ॿुॾंदी जियो सरदार जियो तुझे नदान त असांखे ख़रीद कयो आहे न रबन न आचर धाड़ेल ज़रूर आहे पर आचर यारनि जो यार आहे ऐं कतारनि जो दुश्मन आहे कलंदर ख़ुशि करे सरदार आचर तव्हां खुटी खयां त तव्हां गदारी कंदो आज सरदारी यो सच्चा तो सा गद्दारी जे बारे में कोई सोचे ही न तो सके
पंजड़न साथिन ते त मुखे नाज आ नाज कलंदर खुश करेव पुलिस पहुंची हाँ पुलिस पहुंची जेकर पुलिस पहुंची भैया तो मुड़स माण्हू की मोड़ींदासी वहाँ भी अब पुलिस असांखे छा कंदी पोजीशन संभालियो तू पुलिस के घेरे में आई सुखो सीधा पुलिस के हवाले कर न तो बच्ची न सकंदे सूबेदार आचर तोखे मोए या माराए का सवाए हथ कोन ॾींदो पंहिंजा पेर संभाल अचई थी गोली कलंदर खुश करई बजने पुलिस खां ये जतई दे बारे में तेरे अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक
140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जी लाइन नंबर नोट करना 03138562 जबर कहिड़े ख़्यालनि में घुमाही? नसीबा ये सूर न पुछ त सुठो अथई, ख़ुदा ख़ैर करई। छो न पुछां जबार, तोखे कहिड़ी कस्ती लॻे? जेकॾहिं तूं पंहिंजी दिलि जो हाल मूंखे ॿुधाईंदे त कुझु भार हल्को थी पवंदई। नसीबा जे पुछींदे त पोइ ॿुध भला आहे, मुंहिंजी बि ज़िंदगी में हिकु सुहिणो हुयो ऐं रातिनि जूं रातियूं मुंहिंजी निंड हराम करे छॾी। हाणे तूं ॿुधाए नसीबा मां छा कयां, ख़ुदा ख़ैर करई। जबार तूं परेशान न थी, तोखे तुंहिंजो सुहिणो मिली वेंदो, इहा मूं नसीबा जी दुआ अथई। अल्लाह कंदो नसीबा ईअं ई थींदो जीअं तूं थी चवीं, ख़ुदा ख़ैर करई। जबार हाणे मां हलां थी, ठीकु आहे? चङो नसीबा, माशा मौला, ख़ुदा ख़ैर करई। मां को तुंहिंजो दुश्मन न आहियां, तूं कहिड़ा ई नौजवान ऐं ही तुंहिंजी हालत कंहिं कई आहे? ख़ुदा साईं ख़ैर करई। मुंहिंजो नालो आचर धाड़ेल आहे। ये गोली मूंखे पुलिस जे मुक़ाबले में कलंदर ख़ुशि करई। आचर मुंहिंजो नालो जब्बार आहे, हल त मां तुंहिंजी मलम पटी कयां। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ हल यार, जब्बार कलंदर ख़ुशि करई।
जबार तो मुझे जख्मन ते मरहम रखे मुते वडो एहसान कयो आहे कलंदर खुश करई ना चर न ही मां पंहिंजो फर्ज़ पूरो कयो आहे सवाब ख़ातिर खुदा ख़ैर करई। जबार कॾहिं बि मुंह में को कम पवई या का दुखी महल अचई त मूंखे यादि ज़रूर कजांइ। चङो हाणे मां हलां थो छो जो मुंहिंजा साथी पोयां मुंहिंजे लाइ परेशान हूंदा। ना चर न हल त मां तोखे थोरो अॻु भरो करे पोइ वापसि मोटी थो अचां। बाबा साईं जब्बार जो कपिलो कयो या ना? पुट मुमताज मां भी जब्बार जे बारे में सोचां थो। अहिड़ी कतल करे फसायासीं वरी के ॾींहं या कोई भुतार हथ मिलाए सम्झ त इहो कमु थी वियो। वॾेरा साईं बाबा ने ॿुध त ॿुधाया हिते अच न कमदार खासू कोई हथ मिलाए हिन मौक़े जो मूंखे बि इंतज़ारु। हाणे जब्बार खे अहिड़ो सुख कराईंदुसि कई साल जेल में चटी। जोगी न कंहिंजा मिट बाबा साईं पोइ देर छा थी? पोइ हाणे सूबेदार खे चई जब्बार खे लाकअप करायो। नथा कयूं देर पुट मुमताज हाणे मां सूबेदार खे लाकअप थो करां। सूबेदार ना तो मां तो तुम्हारे बाम हाथ कट गया। अरे जब्बार हिकु ॾींहुं सात आचर धाड़े लॻे वरी तमान पियो करी। अरे हलो ॾे सूबेदार ये सुठो न पियो करी। अरे हल 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 अरे बुधाए आचर धाड़े काथे ॿुधाए
हम ॿुधाईंदे खल्ले लाइ छॾी मैं ॿुधाए ॿुधाए अरे ॿुधाए आचर धारण का थिया ए अनायत आचा धड़े दी मूंखे का बि ख़बर न पर जे ख़बर हुजे बि न तोखे कोन ॿुधाए अरे ॿुधाइण पवंदी ॿुधाइण पवंदी तूं कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे न ॿुधाईंदे मां तोखे पहिरियां बि चयो न त आचा जी मूंखे का बि ख़बर कान्हे अरे तूं कहिड़ी वॾी ॻाल्हि न ॿुधाई हा मां तोखे पहिरियां बि चयो त मूंखे आचा जी का बि ख़बर कान्हे हाणे बि चवां थो त मूंखे आचा जी का बि ख़बर कान्हे अरे ॿुधाइण पवंदी अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ्ते जी लाइन नंबर नोट करना 03138562 यार पुनल खुदा खेर कंदो अॼु लाइ छो बेचैनी थी पई सरदार आचर अजय प्याफा न करियो खुदा सभु सणाई कंदो सरदार जंहिं नौजवान तव्हांजी पटी गई न उनखे पुलिस गिरफ़्तार कयो आहे तव्हांजी ॾोह में न रबन न जब्बार खे पुलिस गिरफ़्तार नथी करे सघे मुंहिंजे हूंदे कलंदर ख़ुशि करई ओए सरदार हाणे छा थींदो हाणे सभु कुझु थींदो हसन इहो सूबेदार पंहिंजे हथनि सां पाण जब्बार खे आज़ाद कंदो तव्हां अचो मूंसां रियाना ज़ुल्म थी वियो छा थियो आहे बाबा मूसा ख़ान जबार खे ॿधायो आहे इनायत हथां पर बाबा छो छाजे करे जबार हिननि जो कहिड़ो ॾोह कयो आहे जो जबार खे पुलिस जे हवाले कयो अथऊं अमा रियाना जबार खे इन करे ॿधायो अथई जो असां ग़रीबनि जी इज़त बचायूं बाबा अलाह साईं न मूसा ख़ान जी पाड़ पटींदो जो असां ग़रीबनि सां उचायो अथई ऐं असांजे करे जबार खे बि गिरफ़्तार करायो अथई अबा अलाह कंदो इन ज़ालिम जो बेड़ो गरक थींदो इन हिकु पुट लाइ बि सिकंदो हा बाबा तूं सही पियो चवीं अलाह वटि देर आहे पर अंधेर नाहे अलाह साईं उन्हनि ज़ुल्मनि सां पाण ई इंसाफ़ कंदो
मां ता एकड़ो डो के ता माखे ता वठी लो मुखे छडियो मुझे भाउ मुझे दोस्त जब्बार के गिरफ्तार कयो आ जेस ताईं तुंहिंजो कमीनो भाउ मुझे दोस्त के आजाद न कंदो तेस ताईं तोखे असांजी महिमानी खाइणी पवंदी अलॻि ते अलॻि कमदार अॼु ॾाढो ख़ुशि नज़र पियो अची छा ॻाल्हि आहे जल्दी ॿुधाए बाबन मूं ॿुधो आहे तेरे जब्बार के सूबेदार हणी सफ़ा बेहोश करे छॾियो आहे ऐं ॿुधो आहे त अॻियूं पोयूं सोचियूं कयूं अथई हथ मिलाए हा कमदार अॻियों बि सूबेदार इनायत आहे कीअं न सची करे जोगी न कंहिंजा मिट बाबा साईं लगे तो जब्बार जेल में 2-3 साल सजा काटो हा पुट ईअं ई सूबेदार इनायत कंदो बाबन हथ मिलाए हेलो केर आते थे सूबेदार तुंहिंजो भाउ मुंहिंजे कब्ज़े में आ कलंदर ख़ुशि करई जेकॾहिं यकीन नथो अचई त पंहिंजे भाउ जो आवाज़ ॿुध ॻाल्हाए पंहिंजे भाउ सां अदा मूंखे बचाए तो मूंखे सारे मास्टर मारे छड़ी तो ॿुधे पंहिंजे नंढड़े भाउ जो आवाज़ आचर तुंहिंजी दुश्मनी मूंसां आहे तूं मूंसां ॻाल्हाए मुंहिंजे मिसकिन भाउ तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे सूबेदार जेकॾहिं तो जब्बार खे आज़ाद न कयो त तुंहिंजे भाउ जो लाश तोॾे तोहफ़ो करे मोकिलींदुसि न चर न ख़ुदा वास्ते न कजांइ मां बि जब्बार खे हाणे ई छॾियां कलंदर ख़ुशि करई जमादार वन जब्बार खे आज़ाद करी छॾ केरा छॾ मूंखे सुञाण त मां केरु आहियां जब्बार तूं हारियाना मां जब्बार आहियां छो मूंखे ॾिसी हैरत में अची वई न जब्बार अहिड़ी ॻाल्हि न आहे मां त तुंहिंजियूं राहूं ॾिसंदी आहियां ॾींहं राति इहे दुआऊं घुरंदी आहियां त तूं आज़ाद थी अचे अॼु तूं आज़ाद थी वएं ॿियो मूंखे छा घुरिजे अचो त हलो अस्सलामुअलैकुम सूबेदार साहब वालेकुम अस्सलाम बोतारा शाल खुश मजे में वेहो कीअं चढ़ थियो आ सूबेदार इनायत तोसां ॻाल्हाइणु जाइज़ ई न आहे छो बोतार ख़ैर त आहे ख़ैर वरी कहिड़ो जब्बार खे आज़ाद करे वरी चवीं तो ख़ैर आहे बोतार मां छा कयां मां मजबूर थी जब्बार खे आज़ाद कयो आहे उहा तुंहिंजी कहिड़ी मजबूरी हुई जंहिंजे करे तोखे जब्बार खे छॾिणो पियो बोतार मुंहिंजे भाउ खे धाड़े लाचार अगवा करे वियो हो उन ई चयो त जब्बार खे छॾ न त तुंहिंजे भाउ जो लाश तोखे ई थी मिलंदो तॾहिं तो जब्बार खे आज़ाद कयो आऊं मजबूर थी वियुसि हाणे तोखे जब्बार किथे थो ॾींदो बोतार तूं ख़ातिरी कर
यो जब्बार ऐं आचर हाणे मूंखां नथा बची सघनि। ओ सूबेदार मां हलां थो। इहो कमु तव्हां मूं ते छॾिजो, तव्हां बेफ़िक्र थी रहो। सलाम अलैकुम या अली मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। जबार खुशी न वे जबार दे हाल हाल सूबेदार इनायत तोखे इज्जत सां छॾियो न या का कहीं गड़बड़ कलंदर खुश करई ना चर न इनकी फोन आई सूबेदार है न सब घर ही न पिया चप्पन के खुशकी वठी हुयसि ऐं मूंखे पाण इज़त सां छॾे वियो। ख़ुदा ख़ैर करे। जब्बार सूबेदार के ख़बर पइजी वई न असांजी ताक़त जी। कलंदर खुश करई सूबेदार इनायत मूं ॿुधो आहे त जब्बार ऐं आचर खे धाड़ेल बणाइण वारो सिर्फ़ तूं ई आहीं। अक्सर न इहो उन ते ख़ाली इल्ज़ाम आहे। आचर ऐं जब्बार पाण शौक़ खां धाड़ियल थिया आहिनि। इनायत को ख़ुशी सां माण्हू धाड़ेल न थींदो आहे, हुनखे धाड़ेल बणाए वेंदो आहे। नंढे अफ़्सर साहब मां छा कयां, मुंहिंजो हिन में ॾोह को बि न आहे। सूबेदार इनायत तुंहिंजो कसूर कोई न आहे, सभु मुंहिंजो कसूर आहे। हेलो केरु था? छा जब्बार खबड़े घर में लिखियल आहे? अदा तव्हांजी वॾी महिरबानी, मां हाणे ई वेंदो गिरफ़्तार कयांसि। उथो था सिपाही, हलो। सूबेदार हेॾे काॾे घर में घिरियो पियो अची, मां थी चवां हट पोइ ते। मूंखे ख़बर आहे जब्बार धाड़ियल ते लिखियल आहे। कोन्हे को हिते जब्बार, हल हाणे हल। हट परे ॾिसां। सूबेदार संभाल पाण गचे जी गोली। तो सूबेदार खे भी मारे छॾियो, हाणे छा थींदो? कहना छावरी छा थींदो, कुछ भी न थींदो। बोतार बाबा ने जुल्म कियो, हथ मिला। बोतार वो भली हथ न मिला। ॿुधाए कासू छा थियो?
छा वरी छा न थियो जबार सूबेदार इनास खे मारे छॾियो फरार थी वियो उहो बि ख़बर जे घर में हथ मिलाए जोगी न कंहिंजा मिट बाबा साईं हाण हली खबर जे घर में घिरी खबर खे मारे था अचूं पुट मुमताज हले ईअं ई कयूं था पोइ भूतार हथ मिलाए भूतार बाबा ने भली हथ न मिला वालेकुम अस्सलाम जबार छा ॻाल्हि आहे अॼु ॾाढो ख़ुशि नज़र थो अची हा यार आचर इन्ही नायक सूबेदार खे घुटे आयो मां जेको निबिड़े मूंसां थाणे में अॼु उहो पलांद कयो मांसि ख़ुदा ख़ैर करई इते रखीस न फलो कईस जो ॾिनीस कुते वारो मौत इन ख़ुशीअ में वेह अॼु को कलाम ॿुधाए ज़रूर कलाम ॿुधाईंदुमि अच वेह वेह चाचा ख़बर मां पाण तव्हां ॾे पियो अचां तव्हां काॾे था वञो पिया साईं तव्हां हुकुम कयो कीअं मूं ॾे पिया अचो को कमकार आहे त ॿुधायो मूंखे ख़बर पई आहे त जबार सां तव्हांजो वास्तो आहे ऐं जबार धाड़ियल कहिड़ी ॻाल्हि जे करे थियो आहे ऐं कीअं आचर धाड़ियल सां मिलियो इहो मूंखे सम्झायो अच्छा त पोइ इहा ॻाल्हि आहे मूंसां खाने करे जबार धाड़ियल थियो आहे हा साईं इहो सच आहे मां सच पियो चवां चाचा ख़बर तव्हां मूं ते हिकिड़ो एहसान कयो ऐं जबार ऐं आचर खे चओ त पाण खे कानून जे हवाले कनि ऐं कानून हुननि सां इंसाफ़ कंदो पहिरियों मां हुननि सां मिली ॾिसां जेकी पोइ वर्दी हुननि ॾिनी हा पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं ठीकु आहे भली तव्हां हुननि सां मिलो मूंखे कोई एतिराज़ कोन्हे ऐं मूंखे तव्हांजे मिलण जो इंतज़ारु रहंदो बसि पोइ मां हलां थो ठीकु आहे साहिबु पोइ सदाईं गॾु वाह मुर्शिद वाह वाह मुर्शिद वाह अॼु त तरीअ ते बिश्त करे ॾेखारी तव्हां हली ॿाहिरि बीहो नसीबा जे दिल सां दुआ अचे घुरियम मुर्शिद जी दरबार ते त साम्हूं तूं बि अची वई
ॾिठी मुंहिंजे मुर्शिद जो मौजज़ो। मूंखे तूं मिली वई आहीं, ॿियो मूंखे छा खपे? आचर मां बि मुर्शिद खे संभाले घरां निकिरी पियमि त साम्हूं तूं अची वई, ॿियो मूंखे छा खपे? जेकॾहिं तोखे ॿियो कुझु बि न खपे त तोखां सवाइ मूंखे बि ॿियो कुझु न खपे। कलंदर ख़ुशि करे। आचर हाणे घणा ॾींहं मां तोखां परे नथी रही सघां। तुंहिंजो विछोड़ो त मूंखे मारे थो विझे। नसीबा तूं दिलि जाए कर, ॾुखिया ॾींहं थोरा हूंदा आहिनि, अलाह कंदो तमामु जल्द गुज़री वेंदा। आचर उहा त मूंखे ख़बर आहे न त तोखां सवाइ मां कीअं थी गुज़ारियां। नसीबा मां सम्झां थो त तूं मूंखां सवाइ नथी रही सघीं, पर मां छा कयां, मां बि मजबूर आहियां। छो त मुंहिंजो जान जो दुश्मन वॾेरो मूसो ऐं पुलिस 24 कलाक कुत्ते वांगुरु मुंहिंजो पेरो खणी था वठनि। जेसि ताईं वॾेरे मूसे खे न मारींदुसि तेसि ताईं सुख सां कोन विहंदुसि सुख सां। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि मन, पाण खे तूं पुलिस जे हवाले करे छॾ त सुठो अथई। न नसीबा न, जेसि ताईं मूसो चेरो आहे कुझु बि न थींदो। बाक़ी मूसे जो पुट ऐं हुनजो कमदार मारियां, पोइ जीअं तूं चवंदी तीअं कंदुसि। आचर हाणे पोइ मां हलां थी, पर मूंखे उन ॾींहं जो इंतज़ारु रहंदो जॾहिं तूं वॾेरे मूंसां हुनजे पुट ऐं हुनजे कमदार खे मारे पुलिस हवाले कंदे ऐं पोइ आज़ादु थी मूं वटि हली वेंदे। इंशाअल्लाह उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो नसीबा, तूं दिलि जाए कर। त पोइ ठीकु आहे, ठीकु आहे, मोकिलाइण न आहे। बसि ठीकु आहे। सलाम अलैकुम वॾेरा मूसा साहब। शाह ॿियो कैसा? अब्दुल साहब छा हाल? कीअं भुलिजी पिया असां ग़रीबनि जे आस्थाने ते। वॾेरा मूसा खान मां ॼाणी वाणी न आयो आहियां, मां तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां आचर खे धाड़ेल बनाइण वारा सिर्फ़ तव्हां ई आहियो। न डीएसपी साहब इहो मूं ते ख़ाली इल्ज़ाम आहे। वॾेरा इहो इल्ज़ाम न पर हक़ीक़त आहे। कहिड़ो तव्हां वटि सबूत आहे? सबूत ऐं गवाह मूं वटि मौजूदु आहिनि, इन जे करे तव्हांखे गिरफ़्तार कंदुसि। डीएसपी साहब इहा तुंहिंजी भुल आहे, तूं मूंखे कुझु बि नथो करे सघीं। इहो तव्हांखे वक़्तु ई ॿुधाईंदो, फ़िलहाल मां हलां थो पियो। चङो डीएसपी साहब, हथ मिला। यार आचर चाचो ख़बर पियो अचे, ख़ुदा ख़ैर करे। अचण ॾेसि, या त पैसा कुटा हूंदसि या त वरी कंहिंजो न्यापो खणी आयो हूंदो। वालेकुम सलाम चाचा, बिस्मिल्लाह के अच वे। अले वे हेडो दे हाल। आचर ऐं जवार डीएसपी साहब तव्हां सां मिलण थो चाहे। चाचा ख़बर डीएसपी जो वरी असां लाइ कहिड़ो हां थो फाटे, कलंदर ख़ुशि करे। आचर डीएसपी ॾाढो सुठो माण्हू आहे ऐं ईमानदार आहे, उहो थो चए मुंहिंजे इलाइक़े में अमुन थिए। आचर ऐं जवार पाण खे कानून जे हवाले कर। सदा ख़बर जेसि ताईं न वॾो मूसा खान जीरो आहे न, तेसि ताईं डीएसपी अमन अमान जा ख्वाब ॾिसण छॾे ॾे। ख़ुदा ख़ैर करे। पर जबार ऐं आचर हिकु भेरो हुन सां तव्हां मिली त ॾिसो, मिलण में तव्हांखे छा थींदो? चाचा पोइ ठीकु आहे, जे चई थो त सुभाणे मिली वठंदासीं, पर हिकु ॻाल्हि हुनखे ॿुधाए छॾिजांइ, जेकॾहिं थोरी बि चालाकी कयईं
तो सीने वारियूं सिधियूं गोलियूं ठोकींदोमांस। कलंदर खुश करई न पुट ईअं कोन थींदो, हू तव्हां सां का बि चालाकी कोन कंदो। हुन कसम कयो आहे, मां तॾहिं इतबार करे तव्हां ॾे आहियो। पोइ असां बि तोखे जवाब कोन था ॾियूं। कलंदर खुश करई आचरे जबार मूंखे इजाज़त ॾे त मां हलां। चङो चाचा, मोकिलाणी कान्हे, सुभाणे मिलंदासीं। कलंदर खुश करई। जबार किथे डीएसपी असां सां गद्दारी त कोन कंदो? अचर अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे हा न, डीएसपी चाचे ख़बर के असांखे न मोकिलिया ऐं न वरी चाचो ख़बर ई असां ॾे अची आहे। ख़ुदा ख़ैर करे। त पोइ जबार सुभाणे सीनो खोले मिलंदासूं। पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। कलंदर खुश करई। चाचा ख़बर आचार्य जबार तव्हांखे हिते मिलण जे लाइ चयो हुयो ऐं हिते पक ईंदा? डीएसपी साहब आचरे जबार वाइदे पका आहिनि ऐं मूंसां कूड़ कॾहिं बि नथा ॻाल्हाए सघनि। उहे ज़रूर हिते ईंदा। चाचा साईं इहो ई डीएसपी साहब आहे जंहिंजे नाले तव्हां असांखे चओ पिया। ख़ुदा ख़ैर करई। डीएसपी साहब तव्हां ॿुधायो त तव्हां चवण छा था चाहियो? कलंदर खुश करई। आचार्य मां इहो चवणु चाहियां थो, असांजे इलाइक़े में अमुन थिए। तव्हां ॿई पाण खे कानून जे हवाले कयो, तव्हां सां इंसाफ़ थींदो। न डीएसपी साहब न, पहिरियां वॾेरे मूसे ऐं हुनजे पुट खे गिरफ़्तार कयो जंहिं सॼे मुल्क में तबाही मचाए छॾी आहे। पोइ जीअं चवंदो असां करण लाइ तयार आहियूं। वरी बि आचार्य सोचजांइ, तुंहिंजे लाइ मुंहिंजा दरवाज़ा हमेशह जे लाइ खुलियल आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि बि रखे छॾिजांइ त आचर यारनि जो यार आहे ऐं आचर कॾहिं कंहिं गद्दार खे बख़्श नाहे कयो। कलंदर खुश करई। अचो जोगी न कंहिंजा मिठ घणा ॾींहं खाधे रियाना मिठ आइन मुमताज खान जे बारे में। वॾेरा तोखे मौत खणो आहे। जॾहिं उहो खे खुटी खणंदी आहे न त उहा शिकारनि जा घर ताड़ींदी आहे। असांखे बि पर अॼु तोखे मौत खयो आहे। तूं असांजे हथां ज़रूर मरंदी। चङो हथ त मिला। तव्हां पंहिंजो ख्याल कयो।
वाह जबार वाह, वॾो को दर्द थी आवाज़ में। एतिरा ॾींहं किथे लिकल हुए? यारा चर बस बेचैनी वधी तॾहिं बि दिलि में आहियां, बाक़ी मां को फनकार न आहियां। आचर जबार, आचर जबार। जा जोड़े चाहते तो कुत्ते वांगुर सची गाल कर। वडेरे पुट ऐं कमदार ख़बर खे मारे विया। ममता जी एतिरी मजाल चाचे ख़बर जे घर में घिरी उनखे मारे वियो आहे, उनखे जीअरो कोन छॾींदो। इहो वडेरो ऐं उनजो पुट पंहिंजे मौत खे पाण आवाज़ था ॾियनि। अॼु उन्हनि खे अहिड़ो त मौत मारींदुसि जो उन्हनि जूं 7 पीढ़ियूं यादि कंदियूं। अचो खबरदार वडेरा, अजाचर जे ताकत के दुनिया की का ताकत बचा नहीं सके। मरण ले तैयार थी वञड़े।
बोतार मुझे भी मरी अबो मुझे बुला अबा मुझे मित्रा अबा अबा सब मर डाले अब बोतार चंगो हाथ चला हाथ भी नहीं मिला है जेकॾहिं ग़रीब ऐं मज़लूमनि सां न उचाई हा त जीअं कुते वांगुरु न मरी हा यादि रखो जेको बि ग़रीब ऐं मज़लूमनि खे ईज़ाउ रसाईंदो उनजो अंजाम हिन वांगुरु ई थींदो असां ग़रीबनि सां जेको बि उचाईंदो वो कुत्ते जे मौत मरंदो कुत्ते जी मौत जब्बार हिन वॾेरे जे लाश खे कॾहिं गाॾे ते रखाए ऐं हिन सॼे दर जो सैर कराईस त जीअं माण्हुनि खे ख़बर पवे त ज़ालिम वॾेरे जो अंजाम छा थींदो आहे पंहिंजे पी गए जेको असांखे अॻियां कुझंदो उहो टुकर टुकर थी वेंदो हर भाई पी के वो तारे खाने माके मारे इधर जा हर जल्दी अब्बा रे बहुत बोल की न के जो हम मित्र होता टकरो है ना अब्बा हे हल सारी हलो उठान होता है अब्बा रे सारी हाथ लौटा एक लाज करो प्यारी मुकाम पर बोरे उस बोतार हाथ तो मिला आचार्य खुदा रे वास्ते मुझे माफ कर मां तुझे कर रो कयो ए वडेरे के बीमारी पुट रहे तो इन के मार अल्लाह रो कसम मुंह तो बुधो धाड़ेल जे के त मुर्स मारन के गोली वडंदा है ए पेरा धाड़ेल जे के लूसीना पाटन के गोली दारन चगो हाथ मिला जे करन तो जड़न लूसिन के जेरो छड़े दिनोसी त इन धरती ते वनी तो जड़ा बेगरत ही बचंदा
तंहिं करे तव्हां जहिड़नि कमीणनि जो मरण लाज़िम आहे। अब्बास तू भी ग्रहण सा कहीं जोगी न के जा मिठ तो साथी वही जोगी न के जा मिठ जबार जंहिं मक़सद हासिल करण लाइ असां हथियार खयो हो उहो मक़सद असांजो पूरो थी हाणे सुठो ई नहीं आहे त पाण खे कानून जे हवाले करे छॾी ॾेठ कलंदर असांखे बि त ख़ुशि कंदो न।